तालीमी इदारनि में दाख़िला जे हवाले सां आलमी ॾियाड़े 8 सेप्टेम्बर ते गवर्नमेंट लोअर एलिमेंट्री स्कूल पीर ज़ाकरीअ पारां प्रिंसिपल मैडम ग़ुलाम कुबरा सूमरो जी मेज़बानी ऐं तालका एजुकेशन ऑफिसर मैडम शबाना नाज़ जी अॻुवाणीअ में पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जे उनवान सां जागरता रैली कढी वई, जंहिंजो महिमान ख़ासि दरगाह पीर ज़ाकरी जो सज्जादा नशीन सैयद मोहम्मद मुनीर शाह हुआ। रैली जेका लोअर एलिमेंट्री स्कूल खां शुरू थी मेन रोड तां थींदी ॿीहर एलिमेंट्री स्कूल पहुती। रैलीअ दौरान शागिर्दनि जे हथनि में पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध जा बैनर ऐं प्ले कार्ड पिणु हुआ, जॾहिं त शागिर्द तालीम जे हवाले सां नारेबाज़ी पिणु करे रहिया हुआ। इन मौक़े ते मथियनि अॻुवाणनि अलॻि अलॻि ख़िताब कंदे चयो त पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध एॾो त ख़ूबसूरत ऐं सगारो नारो ऐं पैगाम आहे जो जेकॾहिं उन ते अमल कयो वञे त सिंध जे तालीमी माहौल खे बहितर करे सघे थो। हिननि इहो बि चयो त तालीमी इदारनि मां जेकॾहिं शऊर पढ़ी निकिरंदो त मुल्क ऐं क़ौम तरक़ी कंदा। रैलीअ में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल पीर ज़ाकरी, गवर्नमेंट बॉयज़ स्कूल गाज़ी बुरलो, गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मोहम्मद हुसैन जमाली पिणु शामिल हुआ। रैलीअ में सेकंड प्रेस क्लब जे सदर काज़ी जावेद सनई, सीनियर उस्ताद आशिक़ हुसैन पठान, ग़ुलाम अली उमरानी, कुर्बान उमरानी, न्याज़ चांडियो ऐं अली शेर चौहान समेत कई सीनियर उस्ताद ऐं शागिर्द तोड़े शागिर्दियाणियूं पिणु शरीक हुयूं।